नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद। हाय नाज़रीन, आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट नंढी चूंड थियण बाद पंजाब में वॾे वज़ीर जी इलेक्शन 22 जुलाई ते कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही अदालती फ़ैसिले सां इत्तफ़ाक़ करे वरितो। 17 जुलाई ते रिथियल नंढी चूंड थींदी। 22 जुलाई ताईं हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर रहंदो। सुप्रीम कोर्ट में पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ ॿुधणी दौरान हुकूमत ऐं अपोज़िशन में इत्तफ़ाक़ थी वियो। PTI जे वकील बाबर अहवान अदालत खे ॿुधायो त इमरान ख़ान हमज़ा शहबाज़ खे 17 जुलाई ताईं वक़्ती वज़ीर तौरु तस्लीम कयो आहे। PTI चेयरमैन जो चवणु आहे त IG पुलिस ऐं चीफ सेक्रेटरी कानून ते अमल कनि। जिन तकनि में इलेक्शन रिथियल आहे उते तरक़ियाती फंड्स जो ऐलान न थींदो। चीफ जस्टिस रिमार्क्स न त उहो सभु इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ते अख़लाक़ जो हिसो आहे। इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾियूं था त ज़ाब्ते अख़लाक़ ते सख़्तीअ सां अमल कराए। शुक्र आहे त ॿिन्ही धुरियुनि में इत्तफ़ाक़ थी वियो। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ ऐं स्पीकर पंजाब असेंबली परवेज़ इलाही वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश थिया। हमज़ा शहबाज़ साहब छा वहाँ धांधली करण जो इरादो रखो था? चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जो पंजाब के वॾे वज़ीर का सवाल। मां सियासी वर्कर आहियां ऐं 22 सालन खां सियासत करे रहियो आहियां। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो आहे त हमज़ा साहब अवां चीफ जस्टिस जी ॻाल्हि जो सही जवाब नथा ॾियो। अवां खे चवणु घुरिजे त चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदियूं। अदालती जुमिले ते पंजाब के वॾे वज़ीर पारां नंढी चूंड साफ़ ऐं शफ़ाफ़ कराइण जी ख़ातिरी। मुल्क में महांगाई की शरह 13 सालन जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई। शुमारियात खाते पारां ॾिनल अंगनि अखरनि मूजिबि जून में महांगाई की शरह वधी 21.32% ते पहुती, जेका दिसंबर 2008 खां पोइ सभ खां वधीक आहे। PTI जे हुकूमती दौर में महांगाई की शरह 14.6% हुई। आलमी मंडी में तेल जो कीमतूं बुलंद तरीन सतह ते पहुची चुकियूं आहिनि। बिजली कटियूं था त अवाम बददुआ ॾे थी। गैस बंद कयूं था त सनतुनि खे नुक़सान पहुचे थो। मौजूदा बदतरीन सूरत हाल जी ज़िम्मेवार अॻूणी हुकूमत आहे। गुज़िरियल हुकूमत सस्ती गैस ख़रीद करे हा त अहिड़ी सूरत हाल न हुजे हा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो हुकूमती तवानाई टीम जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त लोड शेडिंग जो कारण पावर प्लांट जी मरम्मत न थियण आहे। ॾींहं राति महिनत करे रहिया आहियूं। इहो वक़्तु परे न आहे जॾहिं मुल्क में लोड शेडिंग में घटिताई अची वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ से आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की मुलाकात। मुल्क की मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल से ॻाल्हियूं। मुलाकात में पाक फौज के पेशेवराना मामलों से बक़ाया जी रिवट कई वई।